अस्सलाम वालेकुम दोस्तों, हक़ मौजूद दोस्तों। अॼु आउं अव्हांखे कहाणी ॿुधाईंदुसि अरोड़ जो मस्त, जंहिंजो लेखक आहे मोहतरम अमर जलील साहब। अचो त ॿुधूं। अल्लाह बख़्श मस्त जी ज़ियारत करण लाइ अरोड़ खां अची निकितो हुअसि। ज़बून मस्जिद वटि घोड़े तां लथुसि। रोहड़ीअ खां अरोड़ ताईं यकसाही सुवारी कई हुयमि। मुफ़ासिलो घणो न हो, पर कप्तान खे हवा में उॾाईंदे आयो हुअसि। घोड़ो सहकी रहियो हो, सुंभ पघर ऐं मिटीअ में अटिजी विया हुअसि। खेसि ॿॿर सां ॿधी थपकी ॾिनमि। मुंहिंजो पुराणो साथी आहे, बेहदि भाईंदो आहियांसि। मुसीबत ऐं मुश्किलात में वफ़ादार रहियो आहे, सॾियांसि कप्तान। मुंहिंजो पीरनि फ़क़ीरनि में एतक़ाद कोन्हे। मां रहज़न आहियां, खूनी आहियां। मूंखे पंहिंजे राइफ़ल ऐं यूनानी खंजर ते एतबार आहे। पंहिंजे कुवत में एतमाद अथमि। जंहिंखे वणेमि, जॾहिं वणेमि क़त्लु कंदो आहियां। जान फ़क़ति उन्हनि जी बख़्शींदो आहियां जेके क़ुरान खणी अची अमान घुरणु ईंदा आहिनि। अहिड़नि खे फ़क़्ति लुटींदो फुरींदो आहियां, एतिरे क़दुरु जो लिङनि जा लटा बि लहराए वठंदो आहियां। पर मुंहिंजो जिगरी यार आरब माछी क़ुरान मां बि न मुणंदो हो। कंहिंखे बि ॿाॾाईंदो ॾिसी बिना देरि ख़तमु करे छॾींदो हो। पर हिकु राति आरब माछी गुम थी वियो। अल्लाह बख़्श मस्त जे मौजज़नि जा किसा ॿुधी फ़ैसिलो करे निकितो हुअसि त जेकॾहिं मस्त खां आरब माछीअ जो ॾसु न मिलियो त राइफ़ल जूं सभई गोलियूं मस्त जे सीने में दाख़िल कंदुसि। ॿुट खोले पघर उघियमि, निहारियमि। परे परे ताईं आदम ज़ात ॾिसण में न आई। राइफ़ल पुख़्ती कयमि, पोइ भॻल भितियुनि, फिटल बुनियादनि ऐं टिड़ियल पखड़ियल ॻाढ़ियुनि सिरनि खे लताड़ींदो अरोड़ जे खंडरनि में वञी पहुतुसि। पोयां क़दीम क़ब्रिस्तान जूं क़बरूं हुयूं ऐं अॻियां जबलनि जूं ख़ौफ़नाक लाहियूं। ओचितो ख़ामोशीअ में पंहिंजे पोइतां कंहिंजे क़दमनि जो आवाज़ु ॿुधमि। कुझु पथर जबल जे लाह तां थिड़ंदा कलाबाज़ियूं खाईंदा हेठि वञी किरिया। वर में लिकायल खंजर जे हथे ते हथु रखी विॼ वांगुरु फेरो खाई पोइ ते ॾिठमि। केरु आहीं? हू पोइ ते हटी वियो। ॾुॿरो ऐं कमज़ोर हो। कारी चादर ऐं अजरक जी ॿुट ॾिसी हॿकंदे हॿकंदे पुछियईं, तूं केरु आहीं? मुसाफ़िर आहियां। भली आहियां दा। हिन पंहिंजो कमज़ोर हथु वधायो, साणुसि हथु मिलायमि। खेसि ॿुधायमि, मां अल्लाह बख़्श मस्त जी ज़ियारत ते आयो आहियां। जीअं आहियां दा। ॾसु ॾींदे? मां पाण साईंअ जो सलाम भरणु निकितो आहियां। गॾिजी था हलूं। वाह वाह जी ॻाल्हि कई अथई। हू ऐं मां गॾिजी रवाना थियासीं। हलंदे हलंदे पुछियोमांसि, असुलु अरोड़ जो आहीं छा? हा ॼायो निपनो हिते आहियां। हिन जा क़दम खंडरनि में पुख़्ता हुआ ऐं ॿिरांगूं कथियल हुयसि। विख मूंखां अॻु भरो हली रहियो हो। हलंदे पुछियईं, पाण केरु आहीं? जी, मां हॿकियसि। हिन मुंहुं वराए पुछियो, पाण केरु आहीं? मां मीर बहर आहियां, कूड़ ॻाल्हायमि। असांजे अखियुनि ते अदा भली आहिनि। वॾियूं वॾियूं ॿिरांगूं खणंदो वधंदो रहियो। पुछियईं, पहिरियों भेरो आयो आहीं? हा। मुजाहिद जे मस्जिद वटि तुंहिंजो घोड़ो ॿधलु आहे। मुजाहिद कहिड़ो मुजाहिद? मोहम्मद बिन क़ासिम। हा, मुंहिंजो घोड़ो आहे। ॻाढ़ियूं सिरूं लताड़ींदा किले जे खंडरनि मां थींदा हिकु सालिम मस्जिद वटि पहुतासीं। ॿुधायईं, हीअ मस्जिद बि मुजाहिद जी अॾायल आहे। हीअ बहितर हालत में आहे, अलाह जी रहमत अथसि। ऐं हिन रठल मस्जिद ते मुंहिंजे सुवाल ते हिन मूं ॾांहुं ॾिठो। खोहरे आवाज़ में चई, मुस्लमान आहीं? पको? मस्जिद जे पोइतां पहाड़ी पेचरो लहंदे चई, हिन ज़मीन तां मुजाहिद कुफर जो ख़ात्मो कयो। मां हलंदे हलंदे बीही रहियसि। नज़र फेराए चइनी तरफ़ ॾिठमि। हर तरफ़ खंडर हुआ, वीरानी हुई। चयमि, हींअर हिन ज़मीन ते कुझु बि बाक़ी न बचियो आहे। मुंहिंजी ॻाल्हि ते पुछां लॻसि। बाक़ी पेचरो डोड़ंदो लही वियो। जबल जी तराई में पहुची सुथण छंडे मूं ॾांहुं ॾिसणु लॻो। मुंहं ते मुर्क हुअसि, ॼण ठठोली पिए कई। मां जबल जे ख़ौफ़नाक पेचरे तां तिरकंदो, थाॿा खाईंदो, विख विख ते बीहंदो हेठि लही आयुसि। चुंझियुनि अखियुनि में शरारत हुअसि। कुझु विखूं खणी पंहिंजूं सुकल ॿाहूं सन्हड़ी चेल्ह ते रखी हिक हंधि बीही रहियो। चयईं, हिन मैदान में सलाइज जे पट चिच दोखो ॾेई राणी महीरत खे क़त्लु कयो हो।
चच ऐं महीरत जे नालनि खां मुतासिर न हुयुसि। ॿई मुंहिंजे लाइ ओपरा हुआ, पर ॿिन्ही जे विच में बीठल धोखे जी दीवार ॾिसी वरितमि। सदियुनि खां हलंदड़ हवाऊं बि फ़रेब खे लुटे न सघियूं हुयूं। मूं चोले हेठां खंजर ते हथ रखी पुछियो, हीअ ज़मीन धोखे ऐं फ़रेब में जनम ॾींदी रही आहे? हीअ ज़मीन धोखे ऐं फ़रेब खे जनम ॾींदी रही आहे छा? चोले हेठां वर में विधल खंजर हू ॾिसी न सघियो, बाक़ी मुंहिंजे जुमिले जी ठठोली सम्झी वियो। अखियुनि में नफ़रत तरी आयसि। मूंखां कमज़ोर ऐं ड्रिजंदो न हुजे हा त ज़रूरु चमाट वहाए कढे हा। गारियूं सहंदे? अजीब सुवाल कई। मां सिंधी आहियां। मस्त जूं गारियूं? ओ हा, पंहिंजे मुराद पाइण लाइ मस्त जूं गारियूं सहंदुसि। अलाह बख़्श मस्त जे बारे में घणो कुझु ॿुधी ॿाहिरि निकितो हुअसि। ॿुधो होम त सुवालनि खे उघाड़ियूं गारियूं ॾींदो आहे, मथनि गंद किचिरो ऐं करफ़ती उछलाईंदो आहे। पर गॾोगॾु संदसि करामतनि जा किसा बि ॿुधा हुअमि। जवान औरतुनि जा जिन कढंदो आहे, बे औलाद औलाद ऐं नामुराद मुरादूं माणींदा आहिनि। संदसि फैज़ मां फ़िराकिल विसाल ऐं उञायल आब हासिलु कंदा आहिनि। मूंखे बि पंहिंजे विछड़ियल दोस्त जी तलाश हुई। आरब माछी मुंहिंजो जिगरी यार हो। चर्चे चर्चे में खेसि विञाए वेठुसि। हिकु राति भंग में चरियो धातूरो मिलाए पीआरियो होमांसि। उन राति हू पंहिंजे कमीस जो गिरेबान चाक करे ऊंदह में गुम थी वियो हो। सिंध जे कुंड कुड़छ में खेसि ॻोल्हियमि, पर वरियो कीन। जॾहिं हर तरफ़ खां मायूस थी चुको हुअसि, तॾहिं कंहिं नेक बंदे खां अलाह बख़्श मस्त जे करामतनि ऐं मौजज़नि जा किसा ॿुधी मुराद पाइण लाइ अरोड़ खां अची निकितो हुअसि। अरोड़ मदरसा आरफ़ीअ खां मशहूरु आहे। तालिब मुफ़्त मज़हबी तइलीम हासिलु कंदा आहिनि। अजनबी अरोड़ जे खंडरनि में ॿुधायो। खेसि जवाबु न ॾिनमि। मूंखे ख़ामोश ॾिसी चयईं, हिन जबल जे पोयां दरगाह आरफ़ी आहे। दरगाह जे साम्हूं माई कालका जी गार ऐं मंदरु आहे। ख़ामोश रहियसि, का बि दिलचस्पी न ॾेखारियमि। मुंहिंजो समूरो ख़्यालु मस्त तरफ़ मुंतक़िल थियल हो। चयईं, कालकान जी मूर्ति ऐं मंदर जा बुत मदरसा आरफ़ीअ जे तालिबनि भञी छॾिया आहिनि। मां अलाह बख़्श मस्त जे बारे में सोचे रहियो हुअसि ऐं अजनबी जे ॻाल्हियुनि में दिलचस्पी न पए वरितमि। हिन टोपी लाहे वारनि ते हथु घुमायो। पुछियोमांसि, पाण केरु आहीं? आरफ़ी, कमु कहिड़ो करीं? अरोड़ में सिंधी मास्तर आहियां। चइबो आलम आहीं? चुंझनि अखियुनि में चमको उभरी आयसि। गदगद थियो। चयईं, कहिड़ियूं तो ॻाल्हियूं पुछीं अदा? हिन ज़माने में आलम जो त क़दुरु ई कोन्हे। सच थो चवीं साईं। अछे कुबे ॾांहुं पंहिंजे साॼे हथ सां इशारो कंदे चयईं, शाह शकरगंज जो कुबो ॾिसीं थो? हा। ऐं ज़मीन जो ही हिसो बि शाह शकरगंज जो आहे। खांउसि पुछियुमि, अलाह बख़्श मस्त जी दरगाह अञा परे आहे छा? छो, थकिजी पियो आहीं? न। साम्हूं मारो ॾिसीं थो न, उन जे पोयां अलाह बख़्श मस्त जी दरगाह आहे। ॿुधाई त मारे ते चढ़ी राजा ॾाहर जा सिपाही पहरो ॾींदा हुआ। जितां लंघी रहिया हुआसीं सा ज़मीन टाकरो हुई। कंहिं वक़्त में पाणीअ जे मुसलसिल वहकुरे सबबि पथर लसो थी वियो हो। थूहरनि जे पासे में ॾाढ़ुनि जा वण हुआ। पक करण ख़ातिर खांउसि पुछियुमि, ॾाढ़ुनि जा वण आहिनि न? हा, उहे ॾाढ़ुनि जा वण आहिनि। बांह डिघेरींदे चयईं, ऐं साम्हूं खीर जो खूह आहे। खीर जो खूह? हा, अच त ॾेखारियईं। खूह वटि अची बीठासीं। हेठि निहारियमि, सुकल हो। तरे में पथर पिया हुआ। हिन चयो, हीअ खीर जो खूह ऐं ॾाढ़ुनि जा वण शाह शकरगंज जा आहिनि। हा, पर पुराणे ज़माने में हिन खूह में खीर हूंदो हो ऐं वण ॾाढ़ू ॾींदा हुआ। खूह वटां हटंदे हिन पंहिंजी ॻाल्हि जारी रखी। शाह जे वफ़ात खां पोइ संदसि लालची मुजावरनि खीर ऐं ॾाढ़ूं विकिणणु शुरू कया। हिकिड़े ॾींहुं खूह सुकी वियो ऐं वणनि फल छॾे ॾिनो। हींअर वणनि में गुल थियनि पर ॾाढ़ूं न थियनि। वण ॻाढ़नि गुलनि सां ॻतियल हुआ। मूं कुबे ॾांहुं ॾिठो। हू ॻाल्हाईंदो रहियो। शाह शकरगंज जे मुक़बरे ॾांहुं इशारो कंदे चयईं, मुक़बरे जे पोयां अछे भितर जा लसा मैदान आहिनि। 14 राति उते ज़बरदस्त जुआ हलंदी आहे।
सखर, रोहड़ी, शिकारपुर ऐं जेकमबाद जा वॾा वॾा सेठियूं, ज़मींदार ऐं कामोरा जुआ करण ईंदा आहिनि। हिन चोॾींहं ते मां पंहिंजे दोस्तनि समेत ईंदुसि ऐं जुआरियुनि जी समूरी दौलत लुटे वेंदुसि। खेसि ॿुधाइनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं अदा, हिते घणंग जुआरी ईंदा आहिनि, लखनि जी जुआ हलंदी आहे, असां मिसकीननि जो कमु कोन्हे। राइफल साॼे कुल्हे मां लाहे खाॿे सां क़ाबू कंदे चयुमि, जंहिं राति मां ईंदुसि तंहिं राति हितां जा हड़ई जुआरी पंहिंजूं झोलियूं मुंहिंजे आॾो ख़ाली करे छॾींदा। ॾुबरे मास्तर खे मुंहिंजी ॻाल्हि ते खिल आई। पुछियोमांसि, पुलिस बि ईंदी आहे? हा, हिकु ॿ सूबेदार ऐं कुझु सिपाही ईंदा आहिनि, पर कंहिंखे बि झल पल न कंदा आहिनि। जंहिं राति मां ईंदुसि तंहिं राति अरोड़ में सिंधियुनि ऐं अरबनि जा रूह वाका कंदा। कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं, अरोड़ करामतनि जो शहरु आहे। शहरु या खंडु? मठियां लॻसि, कावड़ छंडींदे चई, करामतनि में एतबार न अथई त पोइ मस्त जे ज़ियारत ते छो आयो आहीं? जवाबु ॾिनोमांसि, मां सिंधी आहियां, सिंधियुनि जो ॿचो ॿचो कानी करामतनि जे साहिबनि, पीरनि ऐं मुर्शिदनि आॾो कंधु झुकाईंदो आहे। मारे खे वेझो अची पहुता हुआसीं। मारे जे ॿिए पासे अला बख़्श मस्त जी दरगाह हुई। दरगाह जे साम्हूं सोढ़ो लक हो, जिते माण्हुनि जी बेपनाह पीह हुई। मां ग़लति रस्ते खां आयो हुअसि। लक सां लॻोलॻ पको रस्तो बि हो, जेको घोटकीअ खां वञी ते निकितो। मुसाफ़िर चयो, हिते कंहिंजी कीन हले, जेको ॾाढो सो गाबो। मास्तर मूंसां हथ मिलाए पीह में गुम थी वियो। हुजूम में मर्द घटि ऐं औरतूं लातदाद हुयूं। ॻोठाणियूं, अबोज ऐं भूरड़ियूं शहरी औरतूं बि हुयूं, चालाक, चुस्त ऐं फुर्त। पीह मां धोकींदो, किरंदो, जुरंदो मस्त जे कोठीअ वटि पहुतुसि। उन वक़्तु हू कोठीअ में कुझु कंहिं औरत जो जिन कढी रहियो हो। अंदरां खिजकनि जा आवाज़ ॿुधी सवाली चई रहिया हुआ, माईअ जो जिन मस्त सां झेड़ो थो करे। कोठीअ जो दर खुलियो, हिकु जुआनड़ी वार सवारींदे ॿाहिरि निकिती। कुझु देरि खां पोइ अला बख़्श मस्त ॿाहिरि आयो। हिकिड़े कच्छे खां सवाइ बाक़ी समूरा लिंग उघाड़ा हुअसि। बभूत बदन, वार वटियल, ॾाढ़ी ऐं मुछनि जा वार खिंडरियल ऐं अखियूं ॻाढ़ियूं हुअसि। पलथी मारे वेही रहियो। वधी वञी साम्हूं बीठोमांसि। छूट में ॿ चारि गारियूं ॾिनई, सही वियुसि। अला बख़्श मस्त घूर करे मुंहिंजे अखियुनि में ॾिठो। कुझु देरि ताईं ॾिसंदो रहियो। अखियूं ॻाढ़ियूं, जिन्सी रत। हथु विधई, सट ॾेई मुंहिंजी चादर लाहे छॾियईं। कुझु न पुछियुमि। ॿुट में हथु विधई त चयोमांसि, मुंहिंजी इज़त रखजांइ मस्त। हथु हटाए छॾियईं। उथी बीठो, चयईं, हलियो आओ। मां साणुसि कोठीअ में दाख़िल थियुसि। दर बंदि करे मुंहिंजे साम्हूं अची बीठो। पुछियईं, छो आयो आहीं? पंहिंजे दोस्त जे ॻोल्हा में आयो आहियां, अदब सां वराणियुमि। खेसि सिंध जी कुंड कुड़च में ॻोल्हियो अथमि, पर नाकाम रहियो आहियां। पंहिंजे ॻाढ़ियुनि अखियुनि सां चिताए ॾिठईं। निगाहूं निगाहनि में विझंदे चयईं, तूं अब्दुर्रहमान धाड़ियल आहीं? छिरक भरे हिकु क़दम खांसि परे थी बीठसि। संदसि करामतनि जो मौजज़ो ॾिसी एतक़ाद सां दिलि टिमटार थी वई। चयईं, ऐं तूं पंहिंजे दोस्त आरब माछीअ जी ॻोल्हा में आहीं? अला बख़्श मस्त जे बारे में जेकी कुझु ॿुधो होमि, अखियुनि साण ॾिठमि। सॼी सिंध पीरनि फ़क़ीरनि सां भरियल आहे, पर साईं अला बख़्श मस्त जहिड़ो पोतल को वरली लभंदो? जेकी चई रहियो हो, तंहिंजे अखर अखर में सच हो। तूं सखर वारे पुराणे दरगाह जे गादी नशीन मियां सुकल पाथारीदार जो विहारियल आहीं। बसि साईं, बसि। संदसि पेरनि वटि वेही रहियसि। चयमि, हाणे ॾस ॾे त आरब माछी किथे आहे? साईं अला बख़्श मस्त मूंखे कुल्हनि खां वठी उथारे बीहारियो। पटके खां वठी पेरनि ताईं जाचे ॾिठईं। अॻियां फिरी पोयां अची बीठो। ओचितो रड़ कई, आरब माछी मरी वियो। तूं बि सिजु लहण खां अॻु अरोड़ मां निकिरी वञ। हिन कोठे जो दर खोलियो ऐं मूंखे धिको ॾेई ॿाहिरि कढी छॾियईं। कंध झुकाए पाणीअ जे दिले वटि वञी वेठसि। मां सिंध जो बदनाम धाड़ियल अब्दुल रहमान आहियां। मां आरब माछी ऐं ॿिया सरकश धाड़ियल सखर वारे पुराणे दरगाह जे गादी नशीन मियां सुकल जे छांव में रहंदा आहियूं। मियां सुकल सिंध जो नामी गिरामी पाथारीदार आहे।
वॾा वॾा खूनी ऐं नाले चढ़िया धाड़ेल वटसि सुख ऐं सलामतीअ जी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। रहाई वारो मुड़ुसु आहे, कंहिंखे मजाल कोन्हे जो अखि खणी संदसि बालिकनि ॾांहुं ॾिसे। वटसि अहिड़ा त नाम्यारा धाड़ेल आहिनि जिन जो नालो ॿुधी ओसे पासे वारा ॻोठ ऐं शहर कंबी वेंदा आहिनि। आरब माचीअ जहिड़ी रहज़न धाड़ेल जे गुम थियण जी ख़बर ॿुधी माण्हुनि ख़ुशियूं कयूं ऐं मां कुझु अरसे खां पोइ आरब माचीअ जे ॻोल्हा में निकिरी आयुसि। कीअं मुराद मिले, कंध मथे करे ॾिठमि, साम्हूं साॻियो मास्तर बीठो हो। न ईअं वरी कीअं? अड़े मियां, हिन मस्त पथर मां पाणी कढियो आहे, तव्हां लाइ कढियो हूंदई। तुंहिंजो त करामतनि ऐं मौजज़नि में एतबार ई कोन्हे न। ठलो एतबार कीअं करियां? तोखे चयईं छा? चयईं मुंहिंजो दोस्त मरी वियो आहे। मरी वियो हूंदो? कीअं मरी वियो हूंदो? चयमि, मुंहिंजी दिलि थी ॿुधाए त मुंहिंजो यार जीअरो आहे। ग़लतीअ ते आहीं जवान, मस्त जी ॻाल्हि पथर ते लीक सम्झ। खामंदे चयमि, मां तव्हांखे ऐं तव्हांजे मस्त खे गोलियुनि सां उॾाए छॾींदुसि। कुफर थो बकी, तुंहिंजे बंदूक खे मस्त हिकु फूक सां खाक करे छॾींदो। मां रत सां शबे क़दुरु मल्हाईंदो आहियां, मथो फिरी वियो अथई छा? अॼु तव्हांजे भरम ऐं मुंहिंजी तलाश जी आख़िरी शाम आहे। राइफल हथ में कयमि त सन्हड़ो मास्तर मुंहिंजे साम्हूं अची बीठो। चयईं, कहिड़ो न ताक़तवर ऐं ठाहूको जवान आहीं। अड़े पंहिंजी जवानीअ ते रहम कर, मोटी वञ। हिकु खन लाइ मास्तर ॾांहुं ॾिठमि, खांउसि पुछियमि, भला मस्त ॿुधाए सघंदो त मुंहिंजो दोस्त किथे पूरियल आहे? छो न? हिन फ़ख़ुर सां वराणियो। अड़े पोतल अथई खे 70,000 फ़रिश्ता अरोड़ में लाहे विया हुआ। हा, मास्तर ॿुधायो। कुझु साल थींदा त अलाह बख़्श मस्त हिन मारे जे ॿाहिरां पियो हो। खेसि कारी कमीस पई हुई ऐं कमीस जो आॻो फाटल हुअसि। सीने ते ऊन्ही घाव जो निशान हुअसि। कारी कमीस, ऊन्हो घाव, ट्रिप ॾेई उथी बीठुसि। मास्तर खे धिको ॾेई परे करे पीउ में काहे पियसि। सिधो अची अलाह बख़्श मस्त जे कोठे वटि बीठुसि। उन वक़्तु हू नज़रानो वठण लाइ ॿिनि नौजवान औरतुनि समेत कोठे में दाख़िल थी रहियो हो। हिकदमि संदसि साम्हूं वञी बीठुसि। औरतूं डपु विचां हिकु तरफ़ हटी वयूं। मस्त गारियुनि जो भरपूर वसकारो कयो। मस्त खे ॿांह खां वरितमि। सॼो हुजूम ऐं सुवालनि जी ख़ल्क़ उथी खड़ी थी। किन सुंढा खयां, किन बाठा, किन डंडा ऐं किन कुहाड़ियूं उभूं कयूं। अलाह बख़्श मस्त खे कोठे में अंदरि धिको ॾेई हुजूम जे साम्हूं राइफल सिधी करे वञी बीठुसि। खेनि ॿुधायमि, मां अब्दुल रहमान धाड़ेल आहियां। ख़ल्क़ ते बर्फ़ किरी पई। जेके उलर करे अॻिते वधी आया हुआ से हिकु विख पोइ ते हटी विया। कंहिं चयो, छॾियो, मस्त पाणे ई पूरो कंदुसि। अंदरि वञी कोठीअ जो दर बंदि करे छॾियमि। मस्त जे अखियुनि मां ॼण उल्हा निकिरी रहिया हुआ। मूंखे ॾिसी गारियुनि जी धुम लाए ॾिनई। वर मां खंजर कढी संदसि सीने ते रखियमि। तूं कूड़ो आहीं, मकरियल आहीं, जवाब में गारियूं ॾिनई। खेसि कंध खां वठंदे चयमि, तूं आरब माची धाड़ेल आहीं। अखियुनि जी बाहि ढरी थी वियसि। चपनि ते मुर्क तरी आयसि। मुंहिंजी ॿांह परे कंदे चयईं, पहिरीं नज़र में न सुञाणे सघें? गिराटड़ी पाए मिलियासीं। चयमि, वॾो बहरूपियो थी पियो आहीं, थियणो पियो आहे। मोटंदे न? वेह त सही। ॿई तॾे ते वेही रहियासीं। इहो अरसो जेको जुदा गुज़ारियो होसीं, तंहिं अरसे जूं ॻाल्हियूं कयूंसीं। ॻाल्हियुनि करण खां पोइ चयमि, आरब, तोखां सवाइ कुहाड़ीअ ते कट चढ़ी वई आहे। मुंहिंजो मुजावर थींदे खिलंदे पुछियईं, छो थो पंहिंजी खल लहिराईं? ॿई ॼणा टहक ॾेई खिली पियासीं। चयमि, अॻु जो चवंदो हुअईं, धाड़नि खां सवाइ मरी वेंदे, सो अॼु कीअं जीअरो आहीं? चपनि ते माना ख़ैज़ मुर्क फहिलजी वियसि। चयईं, बेवकूफ़, सिंधियुनि खे कुहाड़ियुनि ऐं बंदूकनि खां सवाइ बि फुरे सघिजे थो। तॾे जी कुंड मथे करे खॾ में ज़ेवरनि ऐं पैसनि जो अंबार ॾेखारियईं। चयईं, कंहिं ॾींहुं अची सभु खणी वञिजांइ। हैरत मां ॾांहुंसि ॾिठमि। ॾाढी मिल्कियत मेड़ी अथई।
वराणियाई सिंध में कानी करामतन जो पीर थिजे या रहज़न धाड़ेल ॿई धंधा हिक जहिड़ा आहिनि। ॿिन्ही में हिक जेतिरी कमाई आहे। कुफर थो बकी भूक, मां पीर आहियां यादि रख, खिलंदे चई। धाड़ेल लाइ कानून आहे पर कानी करामतन जे पीरनि लाइ नाहे। तोसां पुॼणु शैतान सां पुॼणु बराबरि आहे। उन जुमिले लाइ कन सिकी विया हुआ रहमान। पुराणा ॾींहं यादि ॾियारे छॾे। हलंदे न जवाबु ॾिनई। अञा मिल्कियत हथु करणी अथमि। पकड़जी न पवीं। माहिर थी चुको आहियां। हिन धाड़े में डपु आहे न ड्राव। अबोज पंहिंजो घर ॿधी नज़रानो ॾियण ईंदा आहिनि। ॿाहिरि ख़ल्क़ में बेचैनी वधंदी थी वई। संदसि आवाज़ अंदरि अची रहिया हुआ। हलचल ज़ोर थी वई हुई। मां उथी बीठुसि। खांसि पुछियमि, हिते रहण जो फ़ैसिलो कयो अथई छा? हा, जेसीं ताईं राज़ रहंदो पीर रहंदुसि, न त तोसां अची मिलंदुसि। मां तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। साईं अला बख़्श मस्त। हिन टहक ॾिनो। सिंध में चरनि खे पीर ऐं दीवाननि खे पोतल सॾींदा आहिनि। चङो अरबू, मां वञा थो। ख़ुशि आहियां जो तोखे ॻोल्हे लधो अथमि। तर्स मुंहिंजे साम्हूं अची बीठो। चयईं, मुंहिंजो कमु ख़राबु कयो अथई। मां ॿाहिरि हली थो बीहां। तूं सभिनी जे साम्हूं मुंहिंजे पेरनि ते हथु रखी हिकु तरफ़ हलियो वञजांइ। ॻराटड़ी पाए मोकिलायोसीं। चयोमांसि, ॾंडो थी पियो आहीं। वराणियई, सचे गिह ऐं जवानड़ियुनि जी महिरबानी आहे। आरब माछी कोठीअ जो दर खोले ॿाहिरि अची बीठो। माण्हुनि जी ज़बान तारूं सां लॻी वई। ॿाहिरि आयसि। आरब जे क़दमनि में वेही संदसि पेरनि ते ॿई हथ रखियमि। ख़ल्क़ जो एतक़ाद पुख़्तो थी वियो। आवाज़ आयो, वाह वाह अला बख़्श मस्त। तो अब्दुल रहमान जहिड़े धाड़ेल खे झुकाए छॾियो। उथी बीठुसि। कंध झुकाए अॻिते निकिरी वियुसि। कंहिं चयो, साईंअ जी करामत त को कोठे में ॾिसे। मारे खां फिरी अरोड़ जे फिटल किले जो रुख कयमि। सिजु लही वियो हो। खंडरनि ऐं जबलनि ते ऊंदहि कारी चादर विछाइजी वई हुई।